सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना जे सदर मोहम्मद अली महर चयो आहे त साना पाणी खोट तालीम सिहत ऐं सहूलियतुनि जी अणहूंद ऐं HIV एड्स ब्रेकअप समेत सिंध जे मुख़्तलिफ़ मसइलनि जे हल लाइ पतोड़े रही आहे ऐं संदन उहा जिदोजहद जारी रहंदी। अहिड़ो इज़हार हुन अवामी आवाज़ हेड ऑफिस जे दौरे दौरान ॻाल्हाईंदे कयो। मोहम्मद अली महर जो चवणु हो त साना जो वजूद 1984 ईस्वीअ में उन वक़्तु वजूद में आयो जॾहिं परॾेह में रहंदड़ सिंधियुनि सिंध जे मसइलनि लाइ आवाज़ उथारण जी ज़रूरत महसूसु कंदे उन्हनि जे हल लाइ जिदोजहद करण जो पको पहो कयो। हुन चयो त साना सिंध जे मुस्तक़बिल तोड़े आरज़ी मसइलनि जे हल लाइ जिदोजहद करे रही आहे। थर में पाणी खोट जो मसइलो हुजे या HIV ब्रेकअप, कंहिं ग़रीब जे तालीम जो मसइलो हुजे या कंहिंखे सिहत जी सहूलियतुनि जी फराहमीअ में रंडक, साना सिंध जे मसइलनि लाइ क़दम खणी रही आहे ऐं साना जा सिंध में तालीम ऐं सिहत जी बहितरीअ जे हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट हली रहिया आहिनि। असां इहो महसूसु कयोसीं त हाणे साना खे हिकिड़ो वक़्तु अची वियो आहे जो साना खे सिर्फ़ु इशूज़ ते आवाज़ न उथारणु खपे, पर जेके मुस्तक़िल सिंध जूं मुश्किलातूं आहिनि या मसइला आहिनि उन्हनि लाइ के स्ट्रेटेजिक प्रोजेक्ट्स जेके आहिनि, लॉन्ग टर्म प्रोजेक्ट्स, उहे बि असां शुरू कयूं, सिंध में हलायूं। पोइ उन खां पोइ असां SSDP सिंध स्किल्स डेवलपमेंट प्रोजेक्ट आहे, वॾो प्रोजेक्ट आहे, उनजो घणो कमु आहे, उहो शुरू कयोसीं। सिंध स्कूल सिस्टम प्रोजेक्ट SSS प्रोजेक्ट शुरू कयोसीं। कुझु इशूज़ अहिड़ा आहिनि जेके माना अंग्रेज़ी में चइबो आहे स्प्रिंग अप थींदा आहिनि, माना वक़्त सां गॾु ई उभरी पवंदा आहिनि, उन्हनि ते उन वक़्त जे हिसाब सां मुंहुं ॾिबो आहे उन्हनि खे। पर जेके लॉन्ग टर्म प्रोजेक्ट्स आहिनि, एजुकेशन आहे, हेल्थ आहे ऐं ॿिया जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते वरी स्ट्रेटेजिकली कमु कबो आहे। त उन्हनि लाइ सिंध स्कूल सिस्टम जेको SSS प्रोजेक्ट आहे उन में साना 28 स्कूल खयां सिंध जा, उन मां 3-4 स्कूल जेके आहिनि उहे असां एज़ अ क्लस्टर स्कूल ठाहिया आहिनि, जेको डॉक्टर कैसर बंगाली जी आइडिया हुई। साना एडॉप्ट कई, हाणे सिंध गवर्नमेंट साना वारे मॉडल ते उन हिसाब सां कमु करणु शुरू करे ॾिनो आहे। इहो तालीम जो मसइलो थियो। सिंध हेल्थ प्रोजेक्ट्स जेके आहिनि, हेल्थ जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि में असां मुख़्तलिफ़ इदारनि जी मदद था पिया कयूं। ऐं जीअं हाणे HIV जो इशू आहे त सिंध में लाड़काणे ऐं शहदाद कोट जूं जेके ख़बरूं अचनि पियूं, उनखां पोइ साना हिकिड़ी कमेटी ठाही जंहिंमें HIV अवेयरनेस एंड एजुकेशन जो प्रोग्राम हुयो। उन में असां मुख़्तलिफ़ हवालनि सां कमु कयूं था पिया, एजुकेशन सेशन्स वग़ैरह कयूं था पिया। सुभाणे हिकिड़ी टीम बि पुॼणी आहे जिन में असांजो HIV प्रोग्राम जो कोऑर्डिनेटर उहो बि उन टीम में शामिलु हूंदो। त इहे जेके आहिनि सिंध जा मुस्तक़िल मसइला आहिनि। थर में पाणी जो मसइलो आहे, उन में साना कमु थी पई करे। थर में स्कूल आहिनि जिथे बिजलीअ जो मरबूत सिस्टम कोन्हे, उते सोलर सिस्टम्स बि असां हणायूं था पिया। सो सिंध जे मुस्तक़िल मसइलनि ऐं आरज़ी मसइलनि ॿिन्ही ते साना कमु करे थी पई, पर उन हिसाब सां। मोहम्मद अली महर वधीक चयो त सिंध जे शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾियारण लाइ बि साना जो प्रोजेक्ट हली रहियो आहे। 80 खां 85 ताईं स्कॉलरशिप्स ॾींदा आहियूं, जेके प्रोफेशनल फील्ड्स में ॾींदा आहियूं। हिन साल खां असां हिकिड़ी नई स्कॉलरशिप बि शुरू कई आहे, जावेद भुट्टो, उहा फ़िलासफ़ी जे स्टूडेंट्स जे लाइ हूंदी स्कॉलरशिप, उहा हिन साल खां शुरू कई आहे। सिंध में साना ते फंडिंग जे ग़लति इस्तेमाल बाबति थींदड़ तनक़ीद जे हवाले सां पुछियल सवाल जे जवाब में मोहम्मद अली महर जो चवणु हो त साना खे किथां बि फंड नाहे मिलंदो। तंज़ीम मेंबरनि जे चंदे ते हलंदी आहे, जंहिंजो बि समूरो रिकॉर्ड वेबसाइट ते मौजूदु आहे जेको हर माण्हू ॾिसी सघे थो। हुन चयो त हू तनक़ीद कंदड़नि खे चवे थो त पहिरियां तंज़ीम ऐं उन जे फंडिंग बाबति ॼाण हासिलु कनि, पोइ इल्ज़ाम लॻाइनि। मोहम्मद अली महर जो चवणु हो त परॾेह में रहंदड़ सिंधी सिंध जे मुस्तक़िल ऐं आरज़ी मसइलनि जे हल लाइ पतोड़े रहिया आहिनि ऐं साना जी उहा जिदोजहद जारी रहंदी। साना खे फंड्स मिली कोन रहिया आहिनि। साना हिकिड़ी अहिड़ी तंज़ीम अथव सिंधियुनि जी जेका कंहिं बि नॉन मेंबर खां पैसा कोन थी वठे, कंहिं बि क़िस्म जा। ऐं साना जा मेंबर पाण फंड्स जनरेट कंदा आहिनि। जेके बि मां प्रोजेक्ट ॿुधाया उहे साना जे मेंबर्स जे चंदे मां थींदा आहिनि, को बि असांखे पैसा कोन थो पियो ॾिए। इन खां सवाइ असां गुज़िरियल साल जेका असां नई वेबसाइट असां ठाही आहे उन ते असां सॼो फाइनेंशियल सिस्टम उन ते अवेलेबल आहे। मेंबर्स जेकॾहिं उन ते लॉगिन थींदा त उन्हनि खे हिकु हिकु पाईअ जो हिसाबु मिलंदो। जेकॾहिं अॼु $10 चंदो ॾियनि था पिया ऐं उन्हनि मां जेकॾहिं $9.90 $10 चंदो ॾियनि था, उन मां $9.90 ख़र्चु थिया आहिनि, त
त हुननि खे इहा बि ख़बर पवंदी त $9 छा ते ख़र्चु थिया आहिनि, 90 सेंट छा ते ख़र्चु थिया आहिनि। आख़िर में हुन सघारे अंदाज़ सां सिंधी आवाम जो केस वठंदड़ अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जो भेटा पेश कंदे चयो त अवामी आवाज़ सिंध जो हक़ीक़ी आवाज़ आहे जेको मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बहितरीन अंदाज़ सां ऐवाननि ताईं पहुचाए रहियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk